कंहिं मुल्क में हिकिड़ो बादशाह हूंदो हुयो। उहो जेका ॻाल्हि कंदो हो वज़ीर चवंदो हो त इन में बि का भलाई हूंदी। हिकु दफ़े बादशाह जी आङुर कटिजी वई त वज़ीर चयो इन में बि अलाह जे तरफ़ां का भलाई हूंदी। बादशाह खे ॾाढी कावड़ आई त मुंहिंजी आङुर कटिजी वई आहे ऐं तूं चवीं थो त इन में बि अलाह जे तरफ़ां का भलाई हूंदी। बादशाह वज़ीर खे जेल में विझी छॾियो, पर उन ते बि वज़ीर चयो त इन में बि अलाह जे तरफ़ां का भलाई हूंदी। बादशाह कावड़ में तपी बाहि थी वियो। हिकु ॾींहुं बादशाह शिकार लाइ पंहिंजे इलाइक़े मां ॿाहिरि निकिरी वियो ऐं झंग में हिकु अहिड़े इलाइक़े में वियो जिते माण्हू हर साल हिकु माण्हूअ खे क़ुर्बान कंदा हुआ। हुननि बादशाह खे पकिड़े वरितो ऐं जॾहिं खेसि क़ुर्बान करण वारा हुआ त ॾिठऊं त बादशाह जी हिकु आङुर कटियल हुई। उहो ॾिसी हुननि बादशाह खे चयो त असां अहिड़े शख़्स जी क़ुर्बानी नथा करे सघूं जंहिंमें को ऐब हुजे। तंहिं करे उन्हनि बादशाह खे छॾे ॾिनो। बादशाह वापसि आयो ऐं वज़ीर खे घुराए हुन सां मिली ॾाढो ख़ुशि थियो। खेसि सॾु करे चयाईंसि बेशक सभु कुझु अलाह ई करे थो ऐं अलाह जे हर कम में का न का भलाई हूंदी आहे। मुंहिंजी आङुर कटियल हुई जंहिं सबबु मुंहिंजी जान बची वई, पर इहो त ॿुधाए जॾहिं मूं तोखे जेल में विधो त तो उन में बि चयो त इन में बि का अलाह जे तरफ़ां भलाई हूंदी। तुंहिंजे जेल वञण में कहिड़ी भलाई हुई? वज़ीर चयो त साईं, जेकॾहिं मां जेल में न हुजां हा त तव्हां मूंखे शिकार ते साण वठी वञो हा। तव्हांजी आङुर कटियल हुई, उन करे तव्हां जे बदिले मूंखे ज़बह कयो वञे हा। जेल में हुजण सबबु बची वियसि ऐं मां अॼु तव्हां जे साम्हूं आहियां। हे इंसान, तक़दीर जे लिखे ते कॾहिं बि शक न कंदो कर। तूं एतिरो अकुलमंद न आहीं जो रब जे इरादनि खे सम्झी सघीं।